हूँ तो सजी सिंध में तारीख़ी मागन की खोट ना है, पर ज़िले खैरपुर के शहर कोट बंगलो में मैडम जो बंगलो नाले से ठहियल खूबसूरत महलन में तारीख़ी इमारत दिसण वटां आहे। इमारत सयाहन के तफरीह जो मरकज़ पिण बणियल आहे। ही खूबसूरत इमारत उन दौर के टालपुर हुक्मरान मीर अली नवाज़ नौजवान शहजादे फैज़ मोहम्मद के पढ़ाइण लाइ फ्रांस मुल्क का आयल टीचर मैडम डिफ्लो के रहण लाइ 1990 ईस्वी में तामीर करायो हो। फ्रांसी मैडम जो कम टालपुर हुक्मरानन के साहबजादन के तालीम दियण हो। मैडम के ही बंगलो रहाइश लाइ दिनो वियो हो। सदियों गुजरण बावजूद भी ही बंगलो पंहिंजी असुल हालत में मौजूद आहे। कदीम दौर के इन बंगले के मैडम जो बंगलो से गदोगद लाल बंगलो के नाले से पिण सदियो ऐं सुञातो वेंदो आहे। इन तारीख़ी इमारत के दिसण लाइ ईंदड़ मुल्की ऐं गैर मुल्की सयाह कोट दिजीअ जो रुख़ कनि था ऐं वॾी महारत सां ठहियल तारीख़ी महल के ॾिसी लुत्फ़ अंदोज़ पिण थियनि था।